नाज़िन चेलार खां नवकोट वींदड़ रोड जो मरमती कम मुकम्मल न थी सघियो आहे, जे सबबि मुसाफ़िर टोले रहवासी सख़्त ॾुखियनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था आबिद लोंगाणी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन मौजूद आहियूं चेलार खां नवकोट वींदड़ रोड ते, जिते पत्थर विछाए विया आहिनि, पर अञा ताईं केतिरे ई वक़्त खां कम रोलड़े जो शिकार बणियल आहे। ऐं हिते जेकी मुसाफ़िर आहिनि उहे ॾाढा सख़्त परेशान आहिनि ऐं केतिरा ई ॻोठ अचनि था जेको अच वञ ॾाढा परेशान आहिनि। ऐं अचो त हिते जेकी मुसाफ़िर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। बिजूटा तक ही रोड सफ़ा ईअं जी हालत आहे हिनजी, को गाॾी हली कोन थी सघे, मोटरसाइकिल या पिया तो माण्हू कोन थो हली सघे। इहो रोड जी हालत लॻी पई आहे, ॾिसी सघो था। हुन जे करे असांजी अपील आहे त हिन रोड जी मरामत कई वञे त को बि माण्हू हितां सवारी बि हली सघे। 4-5 साल खां जेको आहे एॾो ख़राबु आहे जो न असांजो को मोटरसाइकिल हली सघे थो, न असांजो को माण्हू हली सघे थो, न कोई असांजो हिते कोई सहूलियत कोन्हे। ॾाढा तकलीफ़ में आहियूं। बराए महिरबानी करे असांजो वज़ीर आज़म साहिबु, वज़ीर आला साहिबु सिंध ऐं असांजो MN जेके हिते जा आहिनि, MPO साहिब आहिनि, उन्हनि खे असांजी गुज़ारिश आहे त बराए महिरबानी असांखे रोड ठाराए ॾियनि। हुकूमत खे असां इहो अपील कयूं था त असांजो इहो रोड मंज़ूर थियो वञे, ठहियो वञे। असीं रोज़ अचूं वञूं था, असां मोटरसाइकिल जेको बि आहिनि, गाॾियूं आहिनि, असां पंचर थियनि थियूं। असीं छा कयूं, महिरबानी करे असीं अपील इहो ई कयूं था असांजो रोड मंज़ूर थियो वञे। रोड न्यूकोट जेको साईं केतिरनि ई सालनि खां टुटल आहे, जेको अञा ताईं मुकमल ठहियो न आहे। ऐं मरीज़ जेको माण्हू जेको मरीज़ खणी अचनि था उहे तमामु परेशान आहिनि, उन्हनि खे अस्पताल ताईं कीअं पहुचायो वञे। नाज़रीन हिते जे मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो इहा ई चवणु आहे त नवकोट वींदड़ रोड अध में पियल आहे ऐं केतिरे ई वक़्त खां जेको पत्थर विछाए विया आहिनि, पर अॻिते जे लाइ जेको रोड जो कमु आहे उहो मुकमल कोन थी सघियो आहे। ऐं हिते जेकी मुख़्तलिफ़ ॻोठनि खां जेकी मुसाफ़िर ईंदा आहिनि उन्हनि जो बि इहा चवणु आहे त जेको मरीज़ असां खणी ईंदा आहियूं ॾाढो परेशानी जो सबबु बणिजी वेंदा आहिनि। वधीक सिंध सरकार खे घुर्जे त नोटिस वठी नवकोट रोड जो कमु मुकमल करायो वञे। फ़कीर सजाद सां गॾु आबिद लोंगाणी, मेहरान TV चेलार।